नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के ठुल मां खबर ॾींदा ठुल में क़ौमी अवामी तहरीक पारां मरकजी सॾ ते प्रेस क्लब अॻियां अफ़गानी पठाणनि खे आबाद करण नौकरियुनि तां बरतरफ़ ऐं पाणी जे कोट खिलाफ़ अवामी हाउस खां ज़िले अॻवान फरीद जाफ़री अयाज़ सिरकी एजाज़ कंडराणी सरमद नोनारी हाशिम ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ पंहिंजी ओॾ ते क़ाइमु रही सिंध में धारनि जी लोड आबाद करण जी कोशिश करे रही आहे, जेका सिंधियुनि ऐं सिंधियुनि जी बका ते वार आहे। ऐं ॿिए तरफ़ वफ़ाक़ जे तरफ़ां सिंधियुनि खे नौकरियुनि मां बेदख़ली ऐं ज़रिए पाणी जो हथरादू खोट करे पंजाब जे मथियां ज़मीनुनि खे पाणी पहुचाए सिंध जी हेठियां सतह जी ज़मीनुनि खे सुकायो थो वञे, जेका कॾहिं बि बर्दाश्त न कबो। अॻवाननि वधीक चयो त वफ़ाक़ बिना देर सिंध मां बरतरफ़ कयल मुलाज़िमनि खे बहाल करे सिंधियुनि सां इंसाफ़ करे ॿी सूरत में एहतिजाजी दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।